हाय फ्रेंड्स, मुंहिंजो प्यारो दोस्त बाबर अली ऐं हीअ असांजो यूट्यूब चैनल आहे बाबर अली सिंधी जे नाले सां। जंहिं बि दोस्त सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿायो ताकी अचण वारी हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। सिंध जे सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस्त जी मज़ार ते असां अॼु वञी रहिया आहियूं, त अव्हांखे बि मुआइनो कराईंदासीं। असां सां जुड़िया रहिजो। मुझ धरती मुझो चमन ही मुझो गुलिस्तान, सिंध मुझी आमड़ सिंध मुझी जिंद जान। मुझ धरती असीं दरगाह शरीफ़ पहुची चुका आहियूं ऐं हीअ सचल सरमस्त जो मेन गेट आहे। मुझ धरती मुझो चमन ही मुझो गुलिस्तान। तो दोस्तों असीं हज़रत सचल सरमस्त जी दरगाह ते पहुची चुका आहियूं। ही मौला अब्बास जो अलम आहे ऐं असां अव्हांखे वठी पिया हलूं हज़रत सचल सरमस्त जी दरगाह जी तरफ़। ये हज़रत सचल सरमस्त जे वालिद साहब साईं सलाहद्दीन जी मज़ार आहे। हिन सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस्त जो असुल नालो मियाँ अब्दुल वहाब हो ऐं वालिद साहब जो नालो मियाँ सलाहद्दीन हुयो। ही बुज़ुर्ग 1154 हिजरी मुताबिक़ 1739 में गंबट तालुके जे नंढड़े ॻोठ दराज़न में पैदा थियो। हिन दिलेर सूफ़ी बुज़ुर्ग 14 रमज़ान शरीफ़ 1242 हिजरी मुताबिक़ साल 1826 ते हिन फ़ानी दुनिया खां मोकिलायो ऐं हिन जो सालियाना उर्स मुबारक 14 रमज़ान ते वॾे धाम धूम ऐं जोश सां मल्हायो वेंदो आहे। ऐं दोस्तों हिते बहितरीन किताबनि जो हिकु वॾो स्टॉल लॻल हूंदो आहे ऐं हीअ बि हमेशह लॻल हूंदो आहे। हिते केतिरा ई माण्हू किताब ख़रीद कंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त किताब असांखे हिते मिलंदा आहिनि। शाह साहब जा ऐं केतिरनि ई बहितरीन लेखक, केतिरनि ई बहितरीन अदीबनि जा, सूफ़ी शाइरनि जा किताब लिखियल हिते मिलंदा आहिनि। तो दोस्तों हाणे हलूं था महफ़िल मौसीक़ी जी तरफ़। हिते सदाईं सूफ़ियाणो राग हलंदो रहंदो आहे ऐं मुरीद अक़ीदतमंद वॾे शौक़ सां उहो राग ॿुधी ऐं सुकून हासिलु कंदा आहिनि। त असां बि हलूं था हिन राग जी तरफ़। इंशाअल्लाह अव्हांखे बि हीअ राग ज़रूरु ॿुधाईंदासीं, ॾेखारींदासीं।
तो दोस्तों असांजी हाणे ॻोठ वापसी आहे ऐं संगत खे बि बुख लॻी आहे। मंझंदि जी मानी जो टाइम थी वियो आहे। असां गंबट जे मशहूरु होटल नूरानी होटल ते पहुची विया आहियूं ऐं संगत सां गॾु मंझंदि जी मानी खाईंदासीं। त पंहिंजो खोड़ सारो रखिजो ख़्यालु। जल्द कंहिं ॿिए व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।